सदोरी त इहो चाहे थी असां हे घर छॾे हलिया वञो त तू जीअं आज़ादीअ सां सुल्तान सां मिली सघी तोखे रोकण टोकण वारो त कोई न हुजे न। बानो पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, मूं ते इहे इल्ज़ाम न हण। मां इल्ज़ाम छो हणंदसि? मूं वटि पक्का सबूत आहिनि, पक्का। मेहरू, तू हाणे अकेली थी चुकी आहीं। मिल्कियत जी लालच में तो पंहिंजा सब रिश्ता विञाए छॾिया। हाणे तुंहिंजो कोई भी कोन्हे को। बानो, मुंहिंजो रब ॼाणे थो मूं कंहिंजे बि हक़ ते धाड़ो नाहे हयो। ही सॼी मिल्कियत मुंहिंजे नाले ते आहे, पर खाई तव्हां रहिया आहियो। ऐं इन मिल्कियत जी हिफ़ाज़त सिर्फ़ मां करे रही आहियां, अकेली। हाणे तू पंहिंजी फिकर कर, छो त सालार तोखे जिंदा न छॾींदो। या आणमन ज़मीनूं ऐं जायदाद सॼी असांखे लिखी ॾे। तव्हांखे जेको कुझु करणो हो न, तव्हां करे चुका आहियो। हाणे मुंहिंजो वारो आहे। छो थी पंहिंजी ज़िंदगी विञाई? ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिलंदी आहे। ज़िंदगीअ जो क़दुरु कर, क़दुरु। तू असांखे ज़मीन लिखी ॾे, असां तुंहिंजी शादी सुल्तान सां था करायूं। वञी ऐश कर। बानो, ज़बान संभाले ॻाल्हाए। जेकॾहिं न मूंखे ज़मीनूं तव्हांखे ॾियणियूं हुजनि हा त मां तुंहिंजे हथां 3 दफ़ा ज़हर न खावां हा। न माई न, ज़हर खां हाणे तू ज़ोर थी वई आहे। हाणे तोखे सालार सिधी गोली हणंदो सीने में ऐं कंदुई दफ़न इन ही बंगले में। त पोइ सालार खे रोड ते बीहणो पवंदो, छो त मूं ज़मीन जा कागज़ात वकील ॾे जमा कराए छॾिया आहिनि ऐं वसियत बि मूं वकील खे ॾेई छॾी आहे। मुंहिंजे मरण खां पोइ ही सॼी मिल्कियत ट्रस्ट ॾे वेंदी ऐं तव्हांखे ट्रस्ट वारा हितां धिक्का ॾेई कढंदा। पोइ ख़बर पवंदी तव्हांखे। न न, इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे मेहरू। तूं अञा सालार खे ॾिठो ई कोन्हे। पहिरियां तोखां कागज़ वठंदासीं ऐं पोइ तोखे दफ़न कंदासीं। इहा मुंहिंजी न, तव्हांजी ग़लतफ़हमी आहे, छो त मां का मजबूर बांधियाणी न आहियां, पढ़ियल लिखियल आहियां ऐं न ई वरी का मां सालार जी हारियाणी आहियां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।